अस्सलाम वालेकुम भाउ अब्दुल गफ़ार। हाँ वालेकुम सलाम भाऊ छा हाल वाला हो क्या अल्लाह पाक है। देखो हिकिड़े जंहिं शख़्स नंढपण मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़ारियो, महिनत गॾु करे, रहिया हूं गॾु रहिया हूं भला हा गॾु रहिया हूं मां चयो महिनत करे मक़ाम ठाही पंहिंजो हिकिड़ो, ऐं सही ॻाल्हि उहो शख़्स ओचितो ईअं मां चयो जीअं न वॾा के ॾोहारी हूंदा आहिनि, फरार थी ईंदा आहिनि, हाँ ये गुमनामी हले वारी ईंदो आहे ज़िंदगी पर गुज़ारींदा तोखां माना स्क्रीन तो गायब थी वञे ओ इहो इन ॻाल्हि ते मूंखे वॾो माना मुंड खां वठी गुस्सो हुयो। ॿियो त मां अधूरा कम न छॾींदो आहियां, सही हमेशह थो कोशिशि हूंदी आहे त मुकमल कम हुजनि, पर हाणे तव्हांजे साथ खां बग़ैर त इहो अधूरो हुयो न। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि पोइ लॻी 15 महीना मां चयां पियो चलो ठीकु आहे, हाणे हिकिड़े जे मथां सिधी ॻाल्हि आहे, लोड हूंदो जंहिंजे करे चुप थी वियो आहे। सही ॻाल्हि आख़िर अॼु न त सुभाणे ज़रूरु ईंदो। ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु भाऊ हाणे मूंखे कम से कम ख़ुदा खे माने इहा शइ त सम्झाए त मसइलो थियो छा जो एतिरो माना रुॻो लोड तव्हांजे मथां, ऐं तव्हां यार नामुमकिन आहे त अकेलो हिकिड़ो वापारी रुॻो घपलो करे पोइ मक़सदु तव्हांजे चवण जो इहो थी वियो जेके ॻाल्हियूं कयो था त जी लॉस जी खाधासीं फलाणा कयासीं, माना पोइ त सही सिधी ॻाल्हि हुई त बाबूअ जेके इल्ज़ाम हयां जी त माना उहो तव्हां ॿिन्ही जे इल्ज़ाम मथां सही हुया, ग़लति न हुया? उहे न न बिल्कुलु उन सही आहे भाउ बिल्कुलु सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, जी मां अगरि फूड इंस्पेक्टर आहियां या इंचार्ज आहियां, हा सही भाऊ सही सही ॻाल्हि आहे त मां मूंखे कोई राइट नाहे त मां कंहिंखे बि पहिरीं ॻाल्हि त कणिक ॾियां, बिल्कुलु जेकॾहिं या बिल ॾियां सरकारी या बिल ॾियां, सरकारी आहे हा न हिक शइ, सही बिल्कुलु हा आहे सरकारी बिल्कुलु भाऊ आहे सरकारी, शुरूआत हितां खां थी। बिल्कुलु भाऊ माना हिकु तव्हां टुटल हुयव, बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे जो बिल्कुलु हिकिड़ो बेईमानी वारो रस्तो ॾिनो वियो, हा जी जी त सही तव्हां ॻाल्हि चयो त मन रब भलाई कंदो, मन रब भलाई कंदो, मन बसि उहो काॾो ई न आहे ॻाल्हि काॾो अहिड़ी गेबी मदद थी वेंदी त असांजा जान सुधा थी वेंदा, इंसान हा आहे थी थो वञे, हा बिल्कुलु बिल्कुलु उहो ई आहे ॻाल्हि जेकी पर तव्हां ॻाल्हि कई जेकॾहिं हिकु सरकारी अमलदार आहे, मुलाज़िम आहे, उहो सही इहो रस्तो ई तव्हांखे न ॾे हा पोइ त उहा शइ थिए ई न हा न थिए ई न, हाणे उहो सम्झो, त हाणे बिल्कुलु न थी आहे हाणे इन खां पोइ ॾिसो नुक़सान केतिरा थिया, मां तव्हांखे सही सम्झाया। सही हिकु जेकॾहिं तव्हां ॾे ठीकु आहे, मां फ़र्ज़ु थो कयां त 2 करोड़ रुपया या 2.25 करोड़ या 2.5 करोड़ ॿिन्ही ॾे हुया तव्हां ॾे, हा सही 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 तव्हांजी जॻह, हा जॻह बि हली वई तव्हांजी ज़मीनूं, ऐं ज़मीना बि हली वई हिन में इन शइ में हली वई हिन में शइ में हली वियूं। अच्छा हिन में हली वई तव्हां मार्केट में ज़िंदगी गुज़ारी, छा तव्हांजे माण्हुनि ॾे पैसा न हूंदा? बिल्कुलु आहिनि हू उहे काॾे विया? बिल्कुलु आहिनि पैसा उनजो केरु ज़िम्मेवारु थींदो?